मटकी खां रिपोर्ट कर रहियो आहे सुधीर अहमद मीराणी मीरापुर माथेलो वेझो ॿार खुलियल आसमान हेठि पट ते वेही पढ़ण ते मजबूर। ॻोठ शेर मोहम्मद कोलाचीअ में स्कूल जी इमारत तबाह, फर्नीचर ऐं ॿियूं सहूलियतूं अणलप। स्कूल जी इमारत मंज़ूर थियण बावजूदि स्कूल जो कमु शुरू न आहे थियो। स्कूल जी इमारत ठाहे ॾिनी वञे ऐं ॿियूं सहूलियतूं पिणु ॾिनी वञनि। ॻोठाणा मीरापुर माथेलो जे यूनियन काउंसिल जरवार जे ॻोठ ज़ंगी शेर मोहम्मद कोलाचीअ में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में 100 खां मथे शागिर्द ज़ेर तालीम आहिनि, जिन खे पढ़ाइण लाइ सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे। स्कूल में फर्नीचर समेत का बि सहूलियत मुहैया न आहे, जंहिं करे ॿार पट ते वेही तालीम पढ़ण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि हाजी ग़ुलाम हुसैन कोलाची, रफ़ीक अहमद कोलाची, हाजी इमाम बख्श कोलाची, बशीर अहमद कोलाची, ख़ादिम हुसैन कोलाची, कश्मीर कोलाची ॿुधायो त स्कूल जी इमारत 15 सालनि खां नाकारा बणियल आहे। अख़्तियारनि खां दरख़्वास्त ॾियण बैदि तालीम खाते तरफ़ां हलंदड़ साल नई इमारत जी स्कीम मंज़ूर कई आहे, पर साल जा 9 महीना गुज़री वञण बावजूदि स्कूल जी नई इमारत जो कमु शुरू नाहे कयो वियो। ॻोठाणनि चयो त असांजे ॻोठ सरदार ग़ुलाम मोहम्मद ख़ान महर शुगर मिल खां सिर्फ़ 1 किलोमीटर फ़ासिले ते आहे। शुगर मिल इंतिज़ामिया बि असांजी मालिकी न कई आहे।